निगरान सरकार कानून जड़ के कपण जो पको पह करे छड़ियो। ख़बर मूजिब निगरान हुकूमत जे मादनियात वारे सूबाई वज़ीर खुदाबख्श मरी कानून जड़ के कटे खणण समेत नीलामी जो पको पह करे छड़ियो आहे। इन सिलसिले में गुज़रियल इस्लाम कोर्ट में सूबाई वज़ीर मादनियात लाइ हिक कचहरी जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें इस्लाम कोर्ट ऐं छाछड़े अदालतनि जे ॻोठाणनि खे घुराए नगर पार करवासी ॼाणाए वज़ीर आॾो जबल जी नीलामी जा हिमायती ॼाणाए पेश कयो वियो। गॾिजाणी में शरीक माण्हुनि हिकु दफ़ो ॿीहर वज़ीर आॾो कानून जी कटाई जी मुकमल मुखालफ़त कंदे नीलामी खे रद्द करे छॾियो आहे। वज़ीर अवामी हिमायत हासिल न करे सघियो। गॾिजाणी में वेठल समूरा ग़रीब ॻोठाणा प्रोग्राम बाबति बेख़बर बणियल रहिया। तक़रीब दौरान मादनियात वारे सूबाई वज़ीर खुदाबख्श मरी चयो आहे त कानून जड़ कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे। माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण छॾे ॾियो। कानून जड़ सॼी सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। निगरान हुकूमत जे वञण बाद में ऐं कानून जड़ बाबति अवाम खे सुजाॻी ॾींदसि। ॻोठाणनि चयो त असांखे ख़बर न आहे हिते कहिड़ो प्रोग्राम आहे। असांखे सोहराब राहमी ऐं सत्तार ॾहोट चयो त शरीक थियणो आहे। असांखे चयो वियो चाइनीज़ जो प्रोग्राम रखियल आहे। गाॾियूं ॾेई हिते आंदो वियो आहे। पीपी थर जी क़यादत निगरान वज़ीर ते तोहिने अदालत जी कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।